अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में छा थींदो। पहिरियां वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। दोस्तों पहिरियों ॾिठो तव्हां मूसाद गिरफ़्तार थी चुको आहे। हाणे मीर खे हटाइण जे लाइ नवाब खान हाशू खे मोकिलींदो ऐं मीर हमलो कंदो वञी नेक्स्ट एपिसोड में जेको आहे हाशू हमलो कंदो वञी मीर जे मथां ऐं मीर खे मारण जी पूरी कोशिशि कंदो, लेकिन हाशू मीर खे मारे न सघंदो, लेकिन उनजे मथां भरपूर हमलो कंदो। हाणे जेको आहे सजावल भी सम्झी चुको आहे असांजा दुश्मन नवाब खान असां दोस्तनि खे पाण में विढ़ाए हिकु हिकु करे अलॻि करणु चाहे थो त कंहिं न कंहिं तरीक़े जो मसइलो हल कयां। लेकिन नेक्स्ट एपिसोड में हाकिमज़ादी सजावल खान खे ज़हर ॾियण जी कोशिशि कंदी ऐं सजावल खान मरदो कोन इन ज़हर मां बची वेंदो। इन ज़हर खां पोइ सजावल खान खे ख़बर पवंदी त मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे घर में ई आहिनि, मां नाहक मूसा सां विढ़ियो आहियां, कंहिं ॿिए सां विढ़ियो आहियां, लेकिन उनखे डाउट ज़रूरु थींदो। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो त हाणे नवाब खान मूसा खे पुलिस जे हथां मारण जी कोशिशि कंदो ऐं जा इन्हनि पाण खे मतिलबु मूसा खे मराए ऐं मीर खे मराए ऐं इहो कोशिशि कंदो त हीअ जेको आहे हिक ॿिए सां विढ़िया आहिनि, लेकिन उन्हनि जी इहा ख़्वाहिश पूरी कान थींदी। दरिया खान ऐं भावल वारा गॾिजी करे कीअं बि करे मूसा खे जेल मां कढण जी कोशिशि कंदा ऐं मूसा खे छॾाइण जी कोशिशि कंदा। तव्हां नेक्स्ट एपिसोड में इहो ॾिसंदो त हाणे नवाब खान ख़ुशि हूंदो त मुंहिंजा दुश्मन हिकु हिकु अलॻि थी विया, लेकिन मीर इन्हनि खे अहिड़ो सटको ॾींदो, अहिड़ो कुटको ॾींदो, इहे यादि कंदा। नेक्स्ट एपिसोड में दोस्तों तव्हां इहो बि ॾिसंदो त सजावल पछताईंदो, वॾो पछताईंदो ऐं मूसा खे फ़िलहालु थाणे ते न रखंदा, ॿिए पासे हिकु पासे करे छॾींदा, जीअं को छापो मथां वकील कंहिं जज जो लॻे त हिन खे हिते छो रखियो आहे, छाजे करे हुनजो एकाउंटर करणु चाहिनि था, उनखे कंहिं ॿिए पासे मतिलबु थाणे ते रॉन्ग साइड लिकाए रखंदा ऐं अन क़रीब 2-3 किस्तनि खां पोइ मूसा छुटंदो। फ़िलहालु मूसा काफ़ी किस्तनि ताईं थाणे जे अंदरि ई हथी कोरांदो। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त हिन खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। हीअ अव्हांजो चैनल आहे, अव्हांजी पेज आहे, इन्हनि खे सब्सक्राइब फॉलो करणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।